ठुकराठो खां असां ख़बर शेयर कयूं पिया। सजाद मंगी जे रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो लॻे ॻोठ ढोलण मोहतम में सरकारी बंद ते बासरनि पारां कब्ज़ो। ॻोठाणनि जो कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ठुकराठो लॻे ॻोठ ढोलण मोहतम जे रहवासियुनि जो भट्टी बिरादरीअ जे बासर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि पप्पू मोहतम, शमन मोहतम, नूरुद्दीन मोहतम, काको मोहतम, अलाह बचायो मोहतम, मोहम्मद नवाज़, मोहम्मद मुराद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो 50 घरनि ते मुश्तमिल क़दीमी ॻोठ आहे। असां सभु पौरत माण्हू आहियूं। कुझु बासर माण्हू असांजे घरनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उन्हनि चयो त नेक मोहम्मद भट्टी, खान मोहम्मद भट्टी, गुलाम अब्बास भट्टी, नियाज़ मोहम्मद भट्टी असांजे घरनि ॾाढो सरकारी बंद ते कब्ज़ो करे रहिया आहिनि, जॾहिं त ॻोठ जो ड्रेनेज सिस्टम बि नाकारा बणाए छॾियो आहे, जंहिं सबबु ॻोठाणनि खे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि सैयद ख़ुर्शीद अहमद शाह, ॼाम इकरामुल्लाह धारे जो, DC सखर मुख़्तियारकार पन्नू आकिल, SDM पन्नू आकिल ऐं SSP सखर खां मुतालबो कंदे घुर कई त सरज़मीन ते अची शफ़ाफ़ इंक्वायरी करे बासरनि जो कब्ज़ो ख़त्म करायो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। कब्ज़ो कयो अथऊं, हिन मां बीठो ने सबूत असांजो होलोड़ो लॻो पियो आहे। उन खां पोइ नेकार असांजा घरनि जा जेके नेकार आहिनि, मींहं जा आहिनि, नलकनि जा नेकार आहिनि, उहे बंदि कया विया आहिनि। हुननि असांखे धमकियूं ॾिनियूं त बाबा हिते असांजो कब्ज़ो आहे, लुड़ कंदासीं, झेड़ो कंदासीं। उन खां पोइ असां उनखे छलियो बि आहे कल्ह, तॾहिं बि उनजे बावजूद बि हे माना जेको आहे सो भरो करे विया आहिनि। असांखे ॾिसी करे जेकॾहिं असांजो हक़ आहे त असांखे मिलियो वञे। हिकिड़ा शहर लाइ बचा कंदा, शहर जा माण्हू अची करे किलोमीटर परते वेठा आहिनि, असां ॿाहिरां बचा कंदा। असां अर्ज़ु था कयूं असांखे जेको नेकार नलकनि जा 100 साल थी विया असां हिते वेठा आहियूं। कब्ज़ो असांजो आहे, असांखे हक़ मिलियो वञे ऐं असांखे जेकी असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। असांजो नेकर बंदि आहे, भट्टी हुते वेठो आहे जंहिंजो ठिकाणे घर आहे। असां हिते अची नाजाइज़ी करे कब्ज़ो कयो अथसि, हे मिटी विझराई अथसि, असां झलियो आहे, बावजूद ॾाढ मुड़ी करे उहो पैसे वारो आहे, असां ग़रीब। हे असांजा घर आहिनि, हे सरकारी बंदि आहे। असांजो सम्झे पंहिंजो वर्कर त हक़ सम्झे उहो हिते अचे, सिर ज़मीन अचे, असां इंसाफ़ करे बंदि कंदासीं। क़ुरान शरीफ़ बाईपास ते रखी असां बाईपास बंदि कंदासीं। ॿी असां वटि इहा वसियत कोन्हे, पोइ असां रस्तो कोन्हे, ॿी असां वटि काई बि रस्तो कोन्हे।